जैकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकबाबाद में JUI पारां शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे क़ातिलनि खे फाही ॾियण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो, मार्च, धरणो ऐं नारा। जमीयत उलमा इस्लाम पारां शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे क़ातिलनि खे फाही ॾियण लाइ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो JUI ज़िले जे अमीर डॉक्टर AG अंसारी, तालका अमीर मौलाना अब्दुल जब्बार रिंद, वाहिद बख्शो उन्नड़, मौलाना मौला बख्शो बखरानी, अब्दुल रशीद महर, काउंसलर अब्दुल हक जखरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मस्जिद क़िबलतैन आबाद शहर खां कढियो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे क़ातिलनि खे फाही ॾियो, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कई ऐं नारेबाज़ी कई। बाद में मुज़ाहिरीन शहर जे अहम शहीद सरफराज़ चौक ते धरणो हयो, जंहिं करे कुझु वक़्त लाइ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि थी वई। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद जे बेगुनाह क़त्ल खे 9 सालनि खां वधीक वक़्तु थी चुको आहे। क़ातिल गिरफ़्तार आहिनि पर हाज़िरीअ ते हाज़िरी ॾिनी वञे थी। उन्हनि चयो त शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जा वारस उन जे खून जो इंसाफ़ घुरनि था। उन्हनि मुतालबो कयो त डॉक्टर शहीद जे क़ातिलनि खे फाहीअ ते लटकायो वञे ऐं शहादत पोयां गुजनि हथनि खे ज़ाहिर करे कानून हवाले कयो। जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद, जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद। शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे सूमरे जे क़ातिलनि खे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे नारे तकबीर, नारे तकबीर। शहीद जे क़ातिलनि खे डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़ातिलनि खे नारे तकबीर।